राम नाम की लूट है, राम नाम की लूट है। लूट सके तो लूट, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा, अंत काल पछताएगा। जब प्राण जाएंगे छूट, जब प्राण जाएंगे छूट। यही तो लूट है जेके हिनमहिल असां जंहिं माहौल में वेठा आहियूं। केॾो सुंदर, केॾो पावन ऐं शुद्ध पवित्र वातावरण। चओ हरे राम। ॾिसो, थोड़ी सी ही हवा अगर धूल मिट्टी वारी हूंदी आहे त असां कीअं थी वेंदा आहियूं, है न? कार में हूंदा आहियूं त शीशा मथे करे वठंदा आहियूं, कांच बंदि कंदा आहियूं, खिड़की दरवाजा खुलियल हूंदा आहिनि त दरवाजा बंदि करे छॾींदा आहियूं। चओ हरे राम। ऐं बढ़िया थधी शीतल हवा हले जंहिंमें कोई धूल मिट्टी न हुजे त बंदि दरवाजा बि असां छा कंदा आहियूं, खोले छॾींदा आहियूं। कार में एसी हलंदी आहे त उहो बंदि करे असां शीशा हेठि करे छॾींदा आहियूं। तीअं संसार में त ताती वाव आहे, यानी ततियल हवा, वो खराब हवा आहे। उन समय असां पंहिंजा हे खिड़की दरवाजा बंदि कयूं भाई। चओ हरे राम। ऐं हे जेके पवित्र भगवान जी भक्ति जी हवा हली रही आहे, अहिड़नि आस्थाननि ते वेही करे असां पंहिंजे हृदय जा दरवाजा खिड़की खोलियूं ऐं भगवान जो नाम भीतर विहारियूं। चओ जय श्री कृष्ण। देर न थी वञे भाई। राम नाम की लूट है, लूट सके तो लूट। श्री कृष्ण